मुंहिंजो घोट त मुंहिंजे लाइ गिफ्ट्स वठी ईंदो आहे, कुझु बि कमु चयां करे ॾींदो आहे। ख़बर अथई कल्ह मूंखे छा चयईं? मूंखे चयईं मां पेके घुमाइण वठी हलंदुसि। I was so happy. Anyway, मां त तोखे पंहिंजी वेडिंग एनिवर्सरी पार्टी लाइ इनवाइट करण लाइ आई आहियां। कॾहिं अथई वेडिंग एनिवर्सरी? बस नेक्स्ट वीक आहे, 15 तारीख़। घणा साल थी विया? पुछ न, 10 साल थी विया। ज़रूर अचिजे। हाँ ज़रूर ज़रूर। ही आई कार्ड। हला थी। ठीक आहे। Too many things to do. वे ना थोड़ी देर। ना ना प्लीज मूंखे वञणो आहे। ओके बाय। चलो बाय। पोइ गॾिजूं था। बाय। ओके। हाय डार्लिंग, केड़ा हाल है? मुंह नथल को लगी? मूड खराब आहे छा? छा आहे? छो था सतायो? कुछ खपे छा? कॾहिं कुछ वठी ईंदा आहियो छा मुंहिंजे लाइ? न रियली कुछ खपे त ॿुधा। अरे यार केड़ो गीता जो घोट हाणे उनखे पेके घुमाइण वियो ऐं हाणे वेडिंग एनिवर्सरी जी एडी वॾी पार्टी था ॾियनि। पंहिंजी बर्बादी जी पार्टी पर छा? न कुछ न स्वीट कुछ खपे छा? छॾो वॾियूं ॻाल्हियूं न कयो। न वरी कुछ खपे छा ॿुधा? ओके अच्छा तुंहिंजो फेवरेट प्रोग्राम ईंदो हूंदो टीवी ते, अॼु त उहो था ॾिसूं। तो मेहना मिलंदा है मेहना मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा जे रोज रुसंदे जे रोज रुसंदे रुस जानी है रुस जानी थोड़ी घणी गाल ता न रुस जानी है रुस जानी तुझी नौकरी डिब्बी सजी जिंदगानी तुझी नौकरी डिब्बी सजी जिंदगानी जी रोज रुसंदे जे रोज रुसंदे तो मेहना मिलंदा है मेहना मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा जे रोज रुसंदे जे रोज रुसंदे कढ़ मेरे दिल मां दिल साफ कर तू कढ़ मेरे दिल मां दिल साफ कर तू जे रोज रुसंदे जे रोज रुसंदे तो मेहना मिलंदा है मेहना मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा जे रोज रुसंदे जे रोज रुसंदे
नो नो आई डोंट एग्री। ता मर्द ज़ालुनि खां वधीक शकी हूंदा आहियो। तव्हां ज़ालूं वधीक शकी हूंदियूं आहियो। हाणे ता चवंदा मां जॾहिं बि जल्दी घर ईंदो आहियां त तूं 100 सवाल पुछंदी आहीं। ॿियो न त वरी छा, मां कॾहिं तोखां कुझु पुछंदो आहियां? न न कॾहिं को न पुछंदा आहियो। इहो त मां जॾहिं बि वेंदी आहियां किथे बि त तव्हांखे पहिरियों ॿुधाए वेंदी आहियां। तव्हां औरतूं गॾिजी हिक ॿिए जे मन में शक जा ॿिज पोखींदियूं आहियो। हल त ॾेखारियां। कूड़। अचो जा ॾेखारियां। अॼु ॾिस। कूड़। अॼु ॾिस। हेॾा तव्हां शाम जो जल्दी वापसि ईंदा न? हाँ जल्दी अचो। एक्सक्यूज मी। ओ माय गॉड, ब्रश में मुंहिंजा वार रहिजी विया। आई एम सॉरी। इट्स ओके। रहण दे। चाहे अलाह अलाए कीअं ध्यान मां ई निकिरी वियो। मां शर्ट जो बटन लगाइण विसरी वियसि। ठीक है, मां फोल्ड करे कम हलाए वेंदुसि। ही चाहे जूता पॉलिश कराइण त मुंहिंजे ध्यान में ई कोन रहियो। इट्स ओके। सॉरी डार्लिंग। इट्स ओके, हिन सां बि कम हलाइणो पवंदो भाई। तव्हांजी बैग। बाय। हैव अ गुड डे। बाय। हेॾा तव्हां शाम जो जल्दी घर ईंदा न? घर न ईंदुसि त किथे वेंदुसि? ही छा आहे? व्हाट इज दिस? सॉरी, ब्रश में मुंहिंजा वार रहिजी विया। डिस्गस्टिंग। ही छा आहे? हिकिड़ो बटन लॻाइण जो टाइम कोन्हे? घर में वेही करे कंदी छा आहीं? ही छा आहे? पॉलिश करण जो बि टाइम कोन्हे? इहो को तरीक़ो थींदो घर में रहण जो? छॾ। छा ॿुधाए, कुमार ॾाढो बदिलजी वियो आहे। मतलब हू ॾाढो खुश रहण लॻो आहे। अच्छा, कुछ वक्त पहिरीं ताईं त मूंसां नंढी नंढी ॻाल्हियुनि ते झगड़ो कंदा हुआ। अॼुकल्ह ॾाढा रोमांटिक थी विया आहिनि। एतिरो रोमांटिक त हू तॾहिं बि कोन हुआ जॾहिं असांजी नई नई शादी थी। गड़बड़, या त खतरे वारी ॻाल्हि आहे। छा दाल में कुछ कारो आहे? दाल में कारो? मूंखे त लॻे थो सॼी दाल ई कारी आहे। मतलब ज़ाल सां सॼो ॾींहुं विढ़ण वारो मर्द जॾहिं हुन सां प्यार सां हले, हिन जो मतलब हू हुन सां चीटिंग करे रहियो आहे। चीटिंग? मूंसां चीटिंग? मूंसां धोखो? जॾहिं मर्द जो लफड़ो ॿाहिरि हलंदो आहे तॾहिं हू पंहिंजी घरवारी सां वधीक प्यार सां हलंदो आहे ऐं इन नमूने हू पंहिंजी गिल्ट दूर कंदो आहे। हाणे मां छा कयां? मां त लुटजी वियसि, मां त बर्बाद थी वियसि। हिन उम्र में जेकर मुंहिंजो मुड़ुस 20 साल करे आयो त मां किथे वेंदसि? मुंहिंजो छा थींदो? मां त सफ़ा बर्बाद थी वियसि। ये रो न, रोहण मां कुछ कोन भरंदो। पोइ मां छा कयां? पहिरीं त तू कुमार जी बेवफाई जा सबूत गॾु कर। कीअं? तू हुनजी हर हरकत ते नज़र रख ऐं तू चाहीं त हुनजे पुठियां जासूस लॻाए सघीं थी, जीअं तू हुनजा पोल पधरा करे सघीं। इहो छा ज़रूरी आहे? घोट लगर वांगुरु थींदो आहे ऐं दिलि एतिरी विझे जीअं वापसि सवलाई सां छिके सघिजे ऐं घोट खे लगर वांगुरु कंट्रोल में रखिजे। छा मूंखे पहिरीं हिननि सां ॻाल्हाइण न घुरिजे? न, कॾहिं बि न। चोर खे हमेशह माल सूदो पकड़िजे, न त हू मञींदो ई न त हुन चोरी कई आहे। ठीकु आहे, जीअं तूं चईं। ठीकु आहे। Hi darling. How was the day? छो भाई, आज सजी रात जागण जो इरादो है? न त इरादो थे तभी काई ॻाल्हि काने। Enjoy your reading. असांखे त बाबा ॾाढी निंड थी अचे। मां लाइट बंदि कयां? न, मूंखे अञा आहे। Never mind. असां त हलियासीं सुम्हण पंहिंजे ख्वाबनि जी दुनिया में। Good night. तोखे ख़बर न आहे त मुंहिंजे दिलि में कई त हलचल हली रही है। मां तोखां थो पुछां, तूं मुंहिंजी ज़िंदगी में 6 साल खां छो न आई है? Never mind. तूं जेकर मुंहिंजी ज़िंदगी में अची आ त मां पंहिंजा सभु दुख विसारे छॾियां। अच, अच मुंहिंजे आगोश में अच। अच। न, ही किथे विया? तोखे ख़बर आहे त मुंहिंजे दिलि में कई त हलचल हली रही। कंहिंजे ॻाल्हाइण जी आवाज़ पई अचे? मां तोखां थो पुछां, कंहिंसां वेठा ॻाल्हाइनि? तूं मुंहिंजी ज़िंदगी में 6 साल खां छो न आई है?
तू जेकर मुझे जिंदगी में 6 साल अग अचे हां ता सा जिंदगी में खुशियों खुशियों हुजना। आई लव यू सो मच। बस ई छा हली रहियो आहे? छाली रे तू ठीक है ना? ता कैसा पिया ॻाल्हायो? कहिड़ी छोकिरी सां पिया ॻाल्हायो? केरी छोकरी? किथे का छोकरी? ए वो फोन? छाजो फोन? मां तो रिहर्सल में कई या स्क्रिप्ट मां एक थिएटर ग्रुप ज्वाइन करा है। मां तो के सरप्राइज देने चाहो। सच? हां। ए वो छोकरी जेके ता किस में कई? किस? किथे का छोकरी जेके मां किस क्या? हाँ मैं समझो। तो बेटे को सपनो डिठो। सुपनो? हाँ। What a misunderstanding. दाल किथे जो वनी किथे पहुंची? हाणे मैगज़ीन पण बंद कयो। 5 मिनट तो बचा आहिनि प्रोग्राम जा। अचो मिली करे ॾिसूं। ओके बॉस, लेट्स वॉच। हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, तव्हांजी घुर्ज हुई कोन भॻवान खे। ओहो इन जे करे पहिरियों असांखे ठाहीं, ओहो जेंट्स खे ठाहीं, ओहो तंहिंखां पोइ हे आइटम ठाहीं। अच्छा 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 हाणे ॿुधो, मुंबई हुजे चाहे दुबई, कंहिं बि ऑफिस में हली वञो, फेयर ड्राफ्ट खां पहिरियों त रफ ड्राफ्ट ई निकिरंदो आहे। ऐं हेड़ो रफ ड्राफ्ट ऐं हेड़ो फेयर ड्राफ्ट। वाह रे फेयर ड्राफ्ट, अहिड़ो फेयर ड्राफ्ट ठाहीं तंहिंखां पोइ भॻवान सभु कुझु ठाहिण ई विसरी वियो। वो कुछ ठाई कोन भॻवान। लेडीज जो प्यार ॾिठो अथव? केॾो लेडीज जो प्यार हूंदो आहे। मां ॾिठो आहे प्यार। सुबुह उथंदे ई लेडीज पंहिंजे घोट जी खीसा तलाश कंदियूं आहिनि कि घणा पैसा कढणा आहिनि, घणा पैसा रखणा आहिनि। तव्हांजो प्यार ज़बरदस्ती जो। ऐं जेंट्स जो प्यार ॾिठो अथव? अॼु सीता, सुभाणे रीता, परीहं बबीता, पोइ कविता। बस 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 बस, मां लेडीज जो बि प्यार ॾिसी वियो न, मुंहिंजो भ्रम टुटो। हिकिड़ी माईअ जो घोट गुज़ारे वियो, हाणे खणी वियसि दफ़नाए छॾियऊं त हो माई वञी करे क़बर जे मथां पंखो पई झलेसि। ॾिसो केॾो वेचारी इहो प्यार, पंखो पई झले तॾहिं बि ॾिसोसि। पूरी ॻाल्हि ॿुधंदी आहे? ॿुधाओ। मुंहिंजो बि हां भरिजी आयो, मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया कि प्यार हुजे त ईअं कि क़बर में दफ़न आहे मुड़ुस तॾहिं बि पंखो थी झले क़बर। मां चयो माता ईअं छो थी करीं? चई न असांजे धर्म में रिवाज आहे कि पहिरें मुड़ुस जी क़बर जेसि तक सुकी न वञे त ॿियो विहांउ न करबो आहे। हे तव्हांजो प्यार आहे ज़बरदस्ती जो। ॾिसो ईअं न थींदो आहे। फालतू जो। सभु लेडीज़ ईअं थोरी न हूंदियूं आहिनि, ॿियूं बि त आहिनि न लेडीज़। ॿियूं बि लेडीज़ ॾिठियूं। हिकिड़ी माईअ जो मुड़ुसु गुज़ारे वियो त 3 ॾींहं रोई रोई किन कयईं। सम्झाए सम्झाए थकियसि माण्हू, सम्झाए सम्झाए थकियसि पर रोअण बंदि न कयईं हुन। ॾिसो पाण ई थो चए, वरी पाण ई थो ॿुधाए। हाणे वेचारी रोए पई त प्यार कंदी तॾहिं त रोईंदी न, ईअं ई छो रोईंदी? अरे पूरी ॻाल्हि त ॿुधंदी आहे। ॿुधायो। मां चयो माता छो थी रोई? 3 ॾींहं थी विया, रोअण वारा ॿिया हली विया, तूं छो थी रोई रोई किन करी? त हुन चई असल में अञा बीमे जा पैसा न मिलिया आहिनि। इहो आहे लेडीज जो प्यार ज़बरदस्ती। ईअं न थींदो आहे। ॾिसो जेंट्स जो बि प्यार कोई घटि न, मतिलबु अजीब हूंदो आहे। हाणे मुंहिंजी साहेड़ीअ मूंखे थोरी देरि पहिरियों फ़ोन कई ऐं मूंखे ईअं चई कि हुनजे घोट हुनखां कुझु सवाल कईसि कि डार्लिंग अगरि मां मरी वञा पोइ तूं काॾे वेंदीअ, कंहिं वटि रहंदीअ? मुंहिंजी साहेड़ी वेचारी चईसि भॻवान न करे ईअं थिए, मुंहिंजो न साहुरो न पेको। मां सोचां थी मां पंहिंजी साहेड़ी रीटा वटि हली वेंदसि, पर हेॾां अगरि मूंखे कुझु थी पियो पोइ तव्हां छा कंदव? ख़बर अथव छा थो जवाबु ॾिएसि? चएसि थो भई तुंहिंजे इरादे सां त मां बि रीटा वटि वञा, पर तुंहिंजी साहेड़ी पद्मावत अहिड़ी सुठी आहे। अहिड़ा थींदा अथव लक्षण। असां लेडीज़ केॾो भरोसो कंदियूं आहिनि। असांखे ख़बर हूंदो आहे हिन घोट काथे काथे थो वञे, कंहिं वटि थो वञे, तॾहिं वेचारी माठ करे वेठी हूंदी आहे, चुप करे वेंदी आहे। भरोसो? हा ठेंगो भरोसो थींदो आहे। भरोसो असां मर्दनि जो थींदो आहे जालुनि जे मथां, जाइफ़ुनि जे मथां। नई शादी कयल को बि जोड़ो हुजे, 2 ॾींहंनि जे लाइ घोट खे ॿाहिरि वञिणो हुजे, पंहिंजी ज़ाल खे 2 ॾींहंनि जे लाइ अकेलो छॾिणो हुजे त पंहिंजे नौकर खे, पंहिंजे ड्राइवर खे, पाड़े वारनि खे चवंदो आहे कि ध्यानु रखिजो मुंहिंजी ज़ाल जो। ऐं लेडीज़ खे अगरि पंहिंजे मुड़ुस खे ॿाहिरि वञिणो हुजे 2 ॾींहंनि जे लाइ त पंहिंजी बासणनि वारीअ खे, पंहिंजी कमु करण वारी खे बि छुटी करे छॾींदी आहे कि 2 ॾींहं तूं घर न अचाए। तव्हांजो भरोसो आहे। अहिड़ो ई भरोसो हूंदो आहे, जहिड़ा लक्षण हूंदा ओड़ो ई त थींदो न भरोसो। असां लेडीज़ जी वैल्यू ॾिसो छा आहे, स्पेशली असां फिल्म इंडस्ट्री में ॾिसो छा त असांजा एड्स ठहंदा आहिनि, छा त असांजा सॉन्ग्स ठहंदा आहिनि, वॾी वॾी होल्डिंग्स, वॾा वॾा पोस्टर्स लॻल हूंदा आहिनि, हर एड हर पोस्टर्स ते लेडीज़। पतो आहे तव्हांजी जेतिरी होर्डिंग्स ऐं बोर्ड में वैल्यू आहे,
मां जणी साईं दुबई अचण लाइ मुंबई एयरपोर्ट में आयमि त हिकिड़ो वॾो होर्डिंग लॻल हुयो, उन में तो जहिड़ी हिकिड़ी सुहिणी माई छापियल हुई, उनजे हथ में मोबाइल हुयो ऐं पासे में लिखियल हुयो 999 रुपए में लाइफ टाइम फ्री। वैल्यू आहे। हाणे त पतो पियो अञा घटि करे छॾियो अथनि, 551 रुपए में अहिड़ो आइटम लाइफ टाइम फ्री आहे। अरे ये कुछ ना है। ॾिसो, अरे असां फिल्मुनि जा गाना ॾिसो केॾा मस्त हूंदा आहिनि, लेडीज़ स्पेशली आइटम सॉन्ग सभु कुछ ॾिसो छा असांजा गाना हूंदा आहिनि। लेडीज जे मथां सॼा फालतू जा गाना लेडीज जे ई मथां आहिनि, टोटल बेसिर पैर जा गाना, बकवास गाना। हाणे हिकिड़ो गानो आहे गोरे गोरे गाल मेरे मैं क्या करूं। हाणे असां छा ॿुधायूं कि तूं छा करीं भाई? वधीक हुजनि त किराए सां ॾेई छॾ, सुठो नथा लॻनि त तेजाब लॻाए वठ, नीली नीली आंखें मेरी मैं क्या करूं भञी वठ, दूध बन जाऊंगी, मलाई बन जाऊंगी, प्याले में डाल दे शराब बन जाऊंगी। माई आहे कि छादारी नागिन आहे? जबरदस्ती वारे सॼा फालतू जा गाना आहिनि जेंट्स जे मथां। जेंट्स जे मथां वरी कहिड़ा गाना आहिनि? उहे बि फालतू फालतू ई आहिनि। जेंट्स जे मथां जेके गाना आहिनि न, हियांव खे लॻंदा आहिनि, कलेजे में ठक सां लॻंदा आहिनि, आवाज़ ईंदी आहे, कमाल आहे। हुन में प्यार ॾिसजण में। ॾेखारियो। 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। को इंसान है को भूत है। 100 साल पहिरें भी प्यार पियो करे, हाणे भी तो करे, वरी 100 साल पोइ भी प्यार करे। हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, मां ॾाढो बर्दाश्त कयो। ई तूं मूंखे भूत थी चईं छा? भूत त वरी हरकतूं कंदो त भूत ई चवंदीमांव। सभिनी जे साम्हूं? इहा त सरासर बदतमीज़ आहे। तुंहिंजे शो में आयो त मतलब हिन जो मतलब इहो थोड़ी आहे कि सभिनी जे साम्हूं थी। शो जाम थियो, इहो सभु असां न हुयो। इहो ई सेखारियो अथई त तोखे। मां ईअं ई चवंदुमि सभिनी जे साम्हूं बदतमीज़। मूंखे सभिनी जे साम्हूं मारियो, दुबई वारनि जे साम्हूं इंसल्ट। ॿुध त प्लीज हाणे हिकु सेकंड रुको, आशा जी मुंहिंजी टिकट वापसि ॾियो, मां वापसि वेंदमि। प्लीज वञी पैके वेंदमि, हाणे तव्हां न ईंदमि। प्लीज असल में छा आहे ॿुध हिकिड़ो मिंट ॿुधंदी आहे। असल में छा आहे न कि जेके भी मुड़ुस पंहिंजी जालुनि खे प्यार कंदा आहिनि न, उहे ईअं कंदा आहिनि, हर कोई ईअं न कंदो आहे। सच्ची? सच्ची। जेके वधीक प्यार कंदा आहिनि उहे ईअं कंदा आहिनि? सच्ची। उहे ईअं कंदा आहिनि? हा। दुबई जे साम्हूं था चओ? सच्ची। तव्हां छा था सम्झो कि मां तव्हांखे तव्हां खां घटि प्यार कंदी आहियां? हिकिड़ी ॻाल्हि थई। छा? हेॾे ॿुध। न। हेॾे ॾिस। न। प्लीज। चओ। मां तोखे ॾाढो प्यार कंदो आहियां। सच्ची? सच्ची। सच्ची? मुच्छी। अगर मूंखे कुछ थी वियो त? मतलब? माना मां अगर मरी वियसि त? तूं मरी वेंदी आहे त मां पागल थी वेंदुसि। सच्ची? सच्ची। ऐं मूंखां पोइ तव्हां शादी त न कंदा न? हाणे पागल माण्हू कुछ भी करे थो सघे। उमेद त असांजो ही प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। असांखे तव्हांजी राय ऐं मेल्स जो इंतज़ार रहंदो। ईंदड़ हफ़्ते ॾिसण न विसारजो। हिन ई ॾींहुं हिन ई वक़्तु सिंधी सुरहान। ये आहे हिकु नंढी क्यूट फैमिली। मैं कम इन सर? जे तव्हीं चाहियो त आई कैन असिस्ट यू। मीना, तूं सेक्रेटरी कीअं थी सघीं? असां तव्हांजे मोटापे खे घटि करण लाइ एतिरो ई सवलो तरीक़ो ॻोल्हे कढियो आहे। त तव्हीं तयार आहियो पंहिंजी कायाकल्प करण लाइ, पंहिंजी सूंहं खे वधाइण लाइ? आई एम रेडी।